अस्सलाम वालेकुम। जय सिंध। सदाईं सिंध वारा जी आहिनि। आहियां गुल मोहम्मद समूह। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल समूह चैनल। अॼु तव्हांखे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू जे बारे में सेखारींदुसि। यानी कि फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू यानी ज़मान मुस्तक़बिल कामिल जारी या इस्तमरारी ॻाल्हि साॻी आहे। इहो कीअं ईंदो आहे? यानी कि जेको कमु करण वारो फ़ाइल हूंदो आहे उहो ईंदड़ वक़्त में जेको ईंदो उन में कमु शुरू करे ईंदड़ वक़्त में शुरू कंदो ऐं नामालूम वक़्त ताईं जारी रहंदो। उनखे चइबो आहे ज़मान मुस्तक़बिल कामिल जारी यानी फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू। अचो त हिन जो ॾिसूं मददगार फ़ेल कहिड़ा आहिनि। ॾिसो हिन जा मददगार माना यानी हेल्पिंग वर्ब शैल हैव बीन ऐं विल हैव बीन। हैज़ जो ज़िक्र ई कोन्हे हिन में हैव ईंदो ई कोन्हे। सभिनी सां हैव लॻंदो। जेके बि सब्जेक्ट आहिनि अठई उन्हनि सां हैव लॻंदो। हैज़ जो हिन में ज़िक्र ई न आहे। बीन जो इज़ाफ़ो आहे जारी आहे इन करे आयो आहे। बाक़ी हैज़ जो ज़िक्र हिन में टेंस में आहे न। हिन में फ़ेल जी पहिरीं फारम सां इंग जो इज़ाफ़ो कबो। हाणे पहिरीं फारम लॻंदी उन सां यानी इंग जो इज़ाफ़ो थींदो। दिलि जी धड़कन ज़रूरु लॻंदी। पहिरीं मां तव्हांखे सम्झायो त इंग माना दिलि जी धड़कन आहे जारी आहे उहा लॻंदी पहिरीं फारम वर्ब जी पहिरीं सूरत। यानी कि अचूं था त फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू वस्फ़ उनजी अहिड़ो फ़ाइल जेको असांखे ॿुधाए त फ़ाइल को कमु ईंदड़ वक़्त में करणु शुरू कंदो ऐं उहो कमु हिकु नामालूम वक़्त ताईं जारी रहंदो। उनखे ज़मान मुस्तक़बिल कामिल जारी या इस्तमरारी चइबो आहे। अचो त जुमिलनि जी तरफ़। आऊं गानो ॻाए चुकंदुसि पियो। हाणे आऊं फ़ाइल आहे ठीकु आहे हिते जो आई ऐं जॾहिं आऊं ॻाल्हायां त हुन में शल लहणो ठीकु आहे। आईअ सां वीअ सां शल हैव बीन लॻंदो। आईअ सां ऐं वीअ सां शल हैव बीन लॻंदो। ॾिसो आई सब्जेक्ट आहे शल हैव बीन। हिन असांजी सोच बदिलाई सोच में तब्दीली आंदी त हीउ कहिड़ो टेंस आहे। हैव बीन आई शल हैव बीन जेको हिन असांजी हेल्पिंग वर्ब आहे उन शल हैव बीन असांजी सोच मटाई असांजे ज़हन में जो आंदो त हीउ कहिड़ो टेंस आहे। शल हैव बीन ॿुधाए पियो त आउं फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू आहियां। मूंखे सुञाणो त हिन में हेज़ लॻंदो ई कोन। आई शल हैव बीन सिंगिंग हीअ मेन वर्ब आहे हिन में इंग लॻंदो। दिलि जी धड़कन लाज़मी लॻाइनि सिंगिंग सॉन्ग ठीकु आहे। आउं गानो ॻाए चुकंदुसि पियो पक बि थी जारी बि रहियो ख़बर न पई त केतिरे वक़्त ताईं। अचूं था जुमिले ॿिए तरफ़। उहे अख़बार पढ़ी चुकंदा पे या पढ़ंदा रहंदा पे। ॻाल्हि साॻी आहे पढ़ंदा रहंदा पे तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। उहे अख़बार पढ़ी चुकंदा पे तॾहिं बि साॻी आहे। यानी फ़ाइल कमु कयो मुकमल कई जारी बि आहे। उहे घणा आहिनि घणनि में छा लॻंदो दे सब्जेक्ट आहे विल हैव बीन। हिन असांजी सोच बदिलाए त आउं कहिड़ो ज़मान आहियां कहिड़ो टेंस आहियां कहिड़ो विल हैव बीन। त हिन में हिन असांखे ॿुधायो त आउं फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू आहियां। मूंखे सुञाणो त कहिड़ो आहियां ठीकु आहे। रीडिंग हाणे रीड में दिलि जी धड़कन लॻी आहे जारी रहियो आहे लाज़मी इंग लॻंदो। V1 में इंग लॻंदो। रीडिंग द न्यूज़ पेपर
उहे अख़बार पढ़ी चुकंदा पे या पढ़ी रहंदा पे ॻाल्हि साॻी आहे अचूं था टे जुमिले जी तरफ़ असां तारियूं वॼाए चुकंदासीं पिया हाणे असां फ़ाइल आहे अधुरो बीठो आहे अंग्रेज़नि जो फ़ाइल वही आहे हाणे वही सां छा लॻंदो वही सां वही सब्जेक्ट आहे छा लॻंदो शल लॻंदो विल न लॻंदो आई सां ई वही सां शल ॿियनि सभिनी सां विल आहे ठीकु आहे shall have been beating हिन सां इंग लॻ फेल में मेन वर्ब वी वन हुन सां बीटिंग हैंड्स हीअ ऑब्जेक्ट आहे ठीकु आहे असां तालियूं वॼाए चुकंदासीं पिया इन खां असांखे ख़बर पई त आई सां शैल हैव बीन वरी बि तव्हांखे ॿुधायो वीह सां लॻंदो शैल हैव बीन ॿिनि सभिनीनि सां विल हैव बीन हैज़ जो उन में ज़िक्र ई न आहे कहिड़े में बि हैज़ कोन ईंदो इहो हिन में कढी छॾियो हैज़ कोन ईंदो उन में हैव ईंदो सभिनी सब्जेक्ट ईंदो अचूं था जेको सुवाली तरफ़ सुवाली जुमिलो इंट्रागेटिव कीअं ठहंदो आहे ॾिसो छा गानो ॻाए चुकंदुसि पियो छा जो था पायो त सुवाली इहो हू त छा ईंदो शल आऊं ॻाल्हायां हुन में शल आई शल लॻो पोइ लॻंदो सब्जेक्ट I have been singing songs. छा गानो ॻाए चुकंदुसि पियो ठीकु आहे अचूं था जुमिले ॿिए तरफ़ उहे अख़बार हाणे इहो कहिड़ो जुमिलो आहे नाकारी जुमिलो आहे ॾिसो असीं कीअं पंहिंजी सिंधी खे सम्झूं ॾिसो फ़ाइल आगे न लॻी आहे न उहे अख़बार न पढ़ी चुकंदा पे या पढ़ंदा रहंदा पे ॻाल्हि साॻी आहे ठीकु आहे हाणे ॾिसो डे हाणे छा लॻंदो विल लॻंदो छो आई कोन्हे वही कोन्हे ॿिनि सब्जेक्टनि सां विल हैव बीन लॻंदो ठीकु आहे हाणे सुवाल इहा आहे पहिरीं सब्जेक्ट विल खां पोइ नात ईंदो ई टे तरफ़ आहे हैव बीन पोइ ईंदो they will not have been reading the newspaper. उहे अख़बार न पढ़ी चुकंदा पे नेगेटिव जुमिलो थी वियो ठीकु आहे अचूं था ॿिए तरफ़ छा असां तारियूं न वॼाए चुकंदासीं पे यानी सुवाली बि आहे इन नाकारी बि आहे इंट्रागेटिव बि आहे इंडिकेटिव बि आहे त छा हुन में साॻियो ईंदो ऐं छा असीं आहे फ़ाइल असां उन में छा लॻंदो शल अञा पहिरीं लॻंदो शल लॻो हिन असांजी सोच बदिलाए हा उहोई ही सब्जेक्ट आहे पोइ छा खपे टे नंबर ते नाट खां पोइ हैव बीन हिन असांजी सोच बदिलाए बीटिंग हैंड्स छा असीं तालियूं न वॼाए चुकंदासीं पे यानी फ़ाइल को कमु ईंदड़ वक़्त में शुरू कयो हो ठीकु आहे ऐं उहो नामेलू वक़्त ताईं जारी रहियो ठीकु आहे अचूं था हिन जे तरफ़ ॾिसो आई सां शल हैव बीन उहे सां शल हैव बीन you saw will have been he saw will have been she saw will have been it saw will have been they saw will have been name saw will have been जिन खे असांखे ख़बर पई त आई सां shall have been ऐं वीह सां shall have been ॿियनि सभिनी सब्जेक्टनि सां will have been लॻंदो इनका आख़िरी वरी इहो टेंस आहे तव्हांखे ॿुधायां पियो त 12 टेंस जेके हुआ उन्हनि में जेको मददगार फेल हो जी हेल्प असांजी कई
मदद जे कई कहिड़ो जे मदद कई उहो जेकॾहिं अॻियां ईंदो त सुवाल ई थी वेंदो बसि सवलो पहिरीं नंबर ते रखंदासीं सुवाल ई थींदो ऐं नाकारी जेको जुमिलो आहे उन में नाट ईंदो ई 3 नंबर ते ॾिसो असांखे आहे नगर 1 2 3 आहे नाट लॻंदो ई 3 नंबर ते सम्झी विया प्यारा ॿारो जितां असां टेंस 12 मुकमल कया हाणे इनशाला बाक़ाइदा जेका सिंधी जी ग्रामर आहे उहा तव्हांखे सेखारींदुसि ऐं उन खां सवाइ काफ़ी ॻाल्हियूं ॿियूं पवनि उहे बि तव्हांखे सेखारींदासीं इनशाला तव्हां PhD GST उस्ताद थींदा महिरबानी करे जिते तव्हांजी पोस्टिंग ऑर्डर न मिलनि उते पंहिंजे ॿारनि खे स्कूल में ज़रूरु पढ़ाइजां इहो असांजो फ़र्ज़ु आहे इहो असांजी क़ौम सुजाॻ थिए सिंध असांजी सुजाॻ थिए सिंध जी क़ौम सुजाॻ थिए जीअं सभु माण्हू ॿिया ॿियूं क़ौमूं अंग्रेज़नि ॿिया कीअं केॾा होशियारु आहिनि महिनत करियो असां यकीन तौर सां महिनत कंदासीं मज़दूरी था थी करियूं था 8 कलाक पघर पिया पायूं हिन में असांखे महिनत जी ज़रूरत आहे जेकॾहिं असीं महिनत कंदासीं त इनशाला ताला उस्ताद थींदा ऐं स्कूलनि में वञी पंहिंजो पढ़ाईंदा ऐं पंहिंजी क़ौम खे सुजाॻ कंदा महिरबानी ऐं हाणे तव्हां सब्सक्राइब करियो पंहिंजा व्यूज़ ॾियो पंहिंजे राया ॾियो लिखो त असांखे अञा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं था करनि हाणे तव्हांखे ॿियूं शयूं पियूं आहिनि जीअं मुज़क्कर मोन्स आहे उन जे बारे में ॿुधाईंदुसि तव्हांखे हिंट जेको ॾेई छॾींदुसि हीअ मादी थी सघे थी हीअ नर थी सघो जल्दी तव्हां सम्झी वेंदा उहे शयूं छॾींदासीं पर तव्हां पंहिंजी सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजा व्यूज़ ॾियो कमेंट्स ॾियो लिखो असांजी दिलि वधी अञा त असां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अञा तव्हांखे सेखारियूं इनशाला ताला वरी बि तव्हांखे पहिरियों क्लास जे बारे में बि उस्ताद थींदा ऐं उहो बि छॾींदुसि त पहिरियों क्लास कीअं पढ़ाइबो आहे ठीकु आहे सदाईं ख़ुशि हुजो जय सिंध सदाईं सिंध वारा जीअं